सदा मौजूद ये लती सदा जिए मुर्शिद लतीफ यारी कई त मां वञा मदीने पा वाह वाह गंजे टकर ते लाउतन सां गिलाजन सां ऐं ज़ाइरीन सां गॾु थियो हाजन सां ऐं पोइ काफ़िला उतां रवाना थिया। लतीफ़ साईं मुर्शिद बि पंहिंजे काफ़िले में रवानो थियो। गंजो टकर जेको अॼु हैदराबाद लतीफ़ाबाद दरिया जे किनारे ते आहे, सिंधु दरिया ते। उतां लतीफ़ साईं मुर्शिद खावड़ी बेत जे थो चए थो गंजे डूंगर गाम जो पियो जन परो छॾे खेत खरो लोचे लाहूती थिया। गंजे डूंगर गाम जी पई जन पणी छॾे निंड खणी लोचे लाहूती थिया। खावड़ी में पूरो साईं ॿुधाए थो हितां रवानो थियो आहे। दरिया गिदू बदर टपी कोटड़ी जे तरफ़ वियो आहे। पोइ जेको आहे सो किंजर ते वियो आहे। किंजर खां अॻिते वियो आहे जीजा ससुई बंबोर वियो आहे। बंबोर वियो आहे मोड़े मल्ला ते वियो आहे। पोइ वरी सिधो वियो आहे जीजा ससुई जे मज़ार ते केच मकरान वियो आहे। विंदर वियो आहे। उतां पोइ नूरानी ते वियो आहे। नूरानी साईं खां पोइ लाउत खां पोइ वरी हिंगलाज वियो आहे। हिंगलाज जेको आहे सो पुॻो अञा हिन अॻिते वञण जो इरादो कयो। रस्ते में बकरियूं ॾिठई। बकरियूं डोड़ंदियूं पियूं अचनि पाणीअ ते। बकरियूं डोड़ंदियूं पियूं अचनि पाणीअ ते। पाणी पीअण लॻियूं। पाणी पी ढो करे वरी उते फिरी पेशाब करण पोलड़ियूं करण लॻियूं। साईं जेको आहे सो सम्झी वियो ॻाल्हि खे रमत खे। चई बा मां हितां मोटां थो। छो साईं तव्हां हितां मोटो था ऐं तव्हां इरादो करे छो था मोटो? साईं फरमायो बा ॾिसो था बकरियूं असां बोतेली इहो कमु कंदासीं बेअदबी थी पवंदी। इन जे करे मां हितां मोटां थो। भली तव्हां भली वञो। साईं उते ई बेत फरमायो आहे। चए थो छो वञी वणकार हित न ॻोल्ही हो तके लिको कीन लतीफ़ चए ॿारो चो बेपार थी सकती बद संदरो पिरत पुनवसी पार नाए नेड़ निहार तो में तेरो दोस्त जो। मुर्शिद लतीफ़ साईं जो बेत चई वापसि आयो। भिटशाह पहुतो। जीअं लतीफ़ साईं भिटशाह ते आयो तीअं फ़क़ीरनि खे माण्हुनि खे ख़बर पइजी वई साईं अची वियो आहे। साईं खे मुबारक ॾियण आया। साईं लाहूत करे आयो हिगलाज जज करे आयो ऐं तव्हांखे मुबारक हुजे। साईं चए थो बाबा ख़ैर मुबारक। साईं भला कीअं थियो सफ़र? हा बाबा हाणे साईं ॿुधाए थो रामकली में तव्हांखे ॿुधायां थो 12 ॾींहं सफ़र जा। साईं फरमाए थो चए थो जोगी ॿिया बि घणा नाम जो लिखियो लाउत नसी किन खयाऊं पाण सी वो किन खयाऊं पाण सी तुम्बे मजकणा जोगी ॿिया बि घणा नाम जो लिखियो लाउत नसी। साईं वॾो फ़ैसिलो करियो आहे मुर्शिद लतीफ़ साईं। साईं पोइ पहिरें ॾींहुं सफ़र में छा थियो? साईं फरमाए थो कयम कापड़िन जी पहिरें ॾींहुं परूर सगा सातन हेकड़ी चारई पर चूर सताई सैद चए हुन सनासी में सूर जोगी साण ज़रूर लिका बुणन लोक में। साईं ॿिए ॾींहुं कीअं थो फरमाए थो राम करीम साईं चए थो वेही वेरागन जो ॿेॾे ॿुध में हाल उन जा धागा धूड़ भुकलिया जा गोटा ज़वाल तन ॼाणी जटाऊं छॾियूं चोटा चङीअ चौल वेचारा वजूद जी किसा कन न ॻाल्हि नागा थिया निहाल लिका बुणन लोक में। वंडले विरछले पाण में वंडले विरछले पाण में किस्ते मज कणा
जोगी ॿिया बि घणा लाम जो लिखियो लाउत नसीं किन खयाऊं पाण सी वो किन खयाऊं पाण सी तुम्बे मजकणा जोगी ॿिया बि घणा लाम जो लिखियो लाउत नसीं वाह 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 टे दिन छा थियो सफ़र में हा बाबा फरमाइनि था ट्रेनी टिमकाई ने दुयूं दायरन में मेरियो कर्ज काठियूं जोगी जलाईन संधियूं खामण ख़बरूं आदेस नाहीन कुझ न ॻाल्हाईन लिका भणन लोक में चौथे ॾींहुं चौगान में के पाउ पिया वम पिरिया जे वॾिया तन में कूड़ किया अंदर आदेस लिखे अचन जो छॾिया सामी सोन थिया लिका भणन लोक में कहिड़ा जोश जिया नारा हैदरी ये लकी ये जोश जिया सेन हयाऊं सुञ में सेन हयाऊं सुञ में छॾे घरेड़ा घणा छॾे घरेड़ा घणा जोगी ॿिया बि घणा लाम जो लिखियो लाउत नसीं किन खयाऊं पाण सी वो किन खयाऊं पाण सी तुम्बे मजकणा जोगी ॿिया बि घणा लाम जो लिखियो लाउत नसीं वाह वाह हा सही सफ़र चौथो पंजो ॾींहुं पंजो पंजे ॾींहुं पेई कंहिंजे पूर पचाया अंदर आदेसन खे सूरन शाख कई महबत जे मैदान में लाशक पिया लही उनखे सारी राति सयद चए गुंदर में गई करियो सेण सही लिका भणन लोक में छहेरी छड़ी पिया के पल्याण में अंदर आदेसन के धुरियाई धणी बरी बाजारा क्या खाने आग खणी पिन्यो पंज कणी लिका बुणन लोक में पंज कणी कहिड़ी पंज कन पाक जो नाम वठो पिया नारा हैदरी ओ जोगी हलिया जुएते जोगी हलिया जुएते जन जे मुंह में मणिया